अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु असां पंहिंजे किचन में ठाहे रहिया आहियूं कीमे जी कढ़ाई। उन लाइ जिन शयुनि जी ज़रूरत आहे इहा आहे अधु किलो कीमो, अधु किलो टमाटा आहिनि। हिननि जा इहे ॾिसो, मूं हिननि जी छिलका छुरीअ सां लाहे ऐं नंढा नंढा टुकड़ा कटे रखिया आहिनि। थोरा धाणा सावा आहिनि, अधु गठीअ खां घटि आहिनि, थोरो साओ फूदनो आहे, अदरक आहे कटियल ही डिघो डिघो हीअं, 3 खां 4 सावा मिर्च आहिनि, 2 खां 3 सावा बसर आहिनि, सिर्फ़ु डंडियूं अॻियां उन हिसा कटे छॾियो। अछो जीरो आहे भुगल मूं कुटे रखियो आहे, सुका धाणा भुगल कुटे रखिया आहिनि, कारा मिर्च कुटियल आहिनि, ही बि कुसूरी मेथी हीअ बि कुटियल आहे, थूम अदरक, बसर 2 आहिनि नॉर्मल बसर, अधु पा दही आहे, हिकिड़ो कोप तेल जो आहे, ऐं बाक़ी जेके लूणु मिर्च आहिनि उहे त तव्हांजे साम्हूं मां विझंदी तव्हांखे ॿुधाईंदी वेंदमि। हाणे अचो त कढ़ाईअ जी तयारी कयूं। मुंहिंजी कढ़ाई गरम थी चुकी आहे। हीअ ॾिसो बिल्कुलु तेल जो हिकिड़ो कोप आहे, ऐं हीअं आहिनि बसर दाग जा कटियल, हिननि जो कंदसि मां दाग बिल्कुलु बसर गोल्डन। त नाज़रीन, मुंहिंजा ही बसर बिल्कुलु तयारु आहिनि। मां हिन में विझंदसि हाणे थूम अदरक जेको मूं कुटे रखियो आहे, ऐं हाणे विझंदसि मां हिन में टमाटा ऐं दही, हिकिड़ो चमचो लूण जो ऐं 2 चमचा ॻाढ़ा मिर्च कुटियल पाउडर, ऐं हाणे हिननि खे मां एसी ताईं भुञंदसि जेसि ताईं टमाटा ॻरी बिल्कुलु ग्रेवी जहिड़ा जेको आहे न थी वञनि। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजो ही टमाटा बिल्कुलु ॻरी विया आहिनि, बसर बि ॻरी विया आहिनि, ऐं हिननि हाणे गैस छॾे ॾिनो आहे। हाणे मां हिन में विझंदसि कीमो। हिन में पाणीअ जी ज़रूरत ई न आहे, कीमो हिन में ई पची वेंदो। अच्छा, तव्हांखे ॿुधाईंदी हलां, मुंहिंजो वॾे गोश्त जो कीमो आहे, गऊं जे गोश्त जो, ऐं हीअ मशीन जो कीमो आहे, हथ जो न आहे। हिनखे हल्की बाहि ते तक़रीबन 5 मिंट मां ढक लॻाईंदसि त जेको कीमे जो पाणी थो थिए त उहो ख़तमु थी वञे। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजो कीमो हींअर बिल्कुलु फ्राई थी वियो आहे, हिन में पाणी कुझु बि न आहे। ॾिसो, हाणे हिन में मां बाक़ी जेके तव्हांखे मसाला ॾसी आई हुयमि उहे विझंदसि। कारा मिर्च हिकिड़ो चमचो आहे नंढो चांव वारो, ऐं हीअ बि हिकिड़ो चमचो आहे जीरो, अछो जीरो जेको मूं भुञी कुटे रखियो आहे। हीअ आहिनि सुका धाणा, इहे बि मूं भुञी कुटे रखिया आहिनि। हीअ आहे मेथी, हुरबो सुकल जेको आम मार्केट में मिले थो, ऐं हिन में विझंदसि मां हाणे हिकिड़ो चमचो कुटियल मिर्चनि जो, ऐं अधु चमचो बिल्कुलु हेड जो, हिन खां वधीक न। तव्हां ज़रूरु ट्राई कजो, हिन मसाले खे थोरो फ्राई ज़रूरु कजे त जीअं हिन जो कचोपन ख़तमु थी वञे। बाहि बिल्कुलु मूं हिन जी हल्की रखी हुई, पर हींअर मूंखे थोरी वधाइण जी ज़रूरत महसूसु थी रही आहे त जीअं सही तरीक़े सां मुंहिंजी भाॼी भुॼी सघे। मुंहिंजो कीमो मशीन जो आहे, तव्हां चाहियो त हथ जो बि ईअं ई पचाए सघो था, बिल्कुलु सेम। मुंहिंजो घणो सनो आहे कीमो। ऐं हाणे हिन में मां विझंदसि सावा बसर, ऐं इहे आहिनि सावा मिर्च जेके मूं थुल्हा थुल्हा कटे रखिया आहिनि, अदरक, पुदीनो, ऐं इहे आहिनि सावा धाणा। मूंखे लॻे थो त मूंखां कुझु ज़्यादा ई जेको आहे न शयूं कटिजी वयूं आहिनि, सावा धाणा जा सावा मिर्च। ऐं हाणे हिनखे बिल्कुलु हल्की जीअं दम ॾिबो आहे, सिर्फ़ु 5 मिंट मां हिनखे दम लॻाईंदसि ऐं तव्हांखे डिश आउट करे ॾसींदसि। बाहि बिल्कुलु दम जीअं थींदो आहे ईअं ई दम लॻाइणो आहे। त नाज़रीन, हीअ ॾिसो बिल्कुलु मुंहिंजी हाणे कीमो कढ़ाई तयारु, बिल्कुलु फ्राई। हाणे अचो त मां तव्हांखे डिश आउट या प्लेट आउट करे ॾेखारियां, प्लेट में विझी ॾेखारियां। त नाज़रीन, मुंहिंजो कीमो कढ़ाई बिल्कुलु तयारु आहे, तव्हांजे साम्हूं ज़रूरु ट्राई कजो। तव्हां चांवर, मानी, चपाती, नान जंहिंसां बि चाहियो खाओ, इंजॉय कयो।
पंहिंजे दोस्तनि खे खारायो, पंहिंजे मिटनि ॾे मोकिलियो। उमेद त ख़ुशि हूंदा, दुआउनि में यादि कंदा। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।